हिक औरत खे ज़नाह करण जे जुर्म में चइनि माण्हुनि खे सज़ा ॾिनी वई, जॾहिं त चइनी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ सज़ा ॾिनी वई ऐं उहो फ़ैसिलो हज़रत अली करम अल्लाह वजह कयो। पेश ख़िदमत आहे हज़रत अली करम अल्लाह वजह जो उहो फ़ैसिलो। दोस्तो, हिन मुक़दमे जो तालुक़ बि हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा जे दौर सां आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा जे साम्हूं चइनि माण्हुनि खे ज़ना जे ॾोह में गिरफ़्तार करे आंदो वियो। गुज़ारिश कंदासीं त जेकॾहिं तव्हांजे साम्हूं असांजो वीडियो आयो आहे ऐं तव्हां असांजे पेज ते असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾु गुज़ारिश कंदासीं त बेल आइकन बटण ज़रूरु प्रेस कजो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा जे साम्हूं चइनि माण्हुनि खे ज़नाह जे ॾोह में गिरफ़्तार करे आंदो वियो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा उन्हनि खे संगसार करण जी सज़ा ॿुधाई। उन विच में हज़रत अली करम अल्लाह वजह जो उतां गुज़र थियो। फ़ैसिले मुतलिक़ ख़बर पवण ते हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा खे चयऊं त हिन मुक़दमे जो उहो फ़ैसिलो ॾियो जेको रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं किताबुल्लाह में मौजूदु हुजे। हज़रत उमर चयो त बेशक तव्हां बहितर फ़ैसिलो कंदड़ आहियो, जंहिं ते हज़रत अली करम अल्लाह वजह उन्हनि चइनी ॼणनि लाइ अलॻि अलॻि सज़ा जो हुकुम ॾिनो। हिक खे क़तुलु कयो वियो, हिकिड़े जे लाइ हुकुम ॾिनो वियो त उनखे क़तुलु कयो वञे, हिक खे संगसार कयो वियो। हज़रत अली करम अल्लाह वजह हिक खे संगसार करण जो हुकुम ॾिनो ऐं हज़रत अली करम अल्लाह वजह हिक खे अधु सज़ा ॿुधाई। हिक खे रुॻो ताज़ीर ॾेई छॾियो वियो। ताज़ीर जो मतिलबु आहे त ॾोह जे बदिले में पैसा ॾियणु या ॾंडु ॾियणु। हज़रत अली करम अल्लाह वजह हिक माण्हूअ खे सिर्फ़ु ताज़ीर ॾेई ताज़ीर जे बदिले छॾे ॾिनो, जंहिं ते हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा पुछा कई त ए अबुल हसन, तव्हां हिक ई मामले में उन्हनि चइनी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ सज़ाऊं ॾिनियूं। जवाब में हज़रत अली करम अल्लाह वजह फ़रमायो त जंहिंखे क़तुलु कयो वियो उहो काफ़िर हुयो। उन मुस्लमान औरत सां ज़ना कई। जंहिंखे संगसार कयो वियो उहो शादीशुदा हुयो ऐं उनखे संगसार करणु लाज़िमी हुयो। जंहिंखे अधु सज़ा ॾिनी वई उहो ग़ुलाम हुयो ऐं आख़िरी हमरा जंहिंखे ताज़ीर ॾेई छॾियो वियो उहो चरियो हुयो ऐं उन लाइ रुॻो ताज़ीर ई काफ़ी आहे। उन जे फ़ैसिले खे ॿुधंदे ई हज़रत अली करम अल्लाह वजह जे अदल ऐं इंसाफ़ जी समूरे मदीने में इंतिहाई ज़बरदस्त साराह, वाखाण ऐं तारीफ़ थियणु लॻी। दोस्तो, असांजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कहाणियूं मिलंदियूं, जंहिंमें समाजी, मुआशरती, इनक़िलाबी शख़्सियतुनि जे बारे में कहाणियूं, तारीख़ जा इंतिहाई अहम वाक़ियात, जिन्ननि, परियुनि, देवनि, बादशाहनि, वज़ीरनि, ठगनि, दुनियावी कहाणियूं ऐं हक़ीक़ी कहाणियूं। उन लाइ असां गुज़ारिश कंदासीं त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं वक़्त सिर जीअं तव्हांखे असांजो वीडियो मिली सघे उन जे लाइ बेल आइकन बटण ज़रूरु प्रेस कंदा। तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, कमेंट बॉक्स में पंहिंजी वीडियो जे बारे में राय खां ज़रूरु आगाह कंदा।